नाज़रीन, 7 स्टार न्यूज़ खानवान रिपोर्टर परवेज़ हुसैन भंड जी ख़बर मुताबिक़ अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सहारा अज़ीम फाउंडेशन तरफ़ां यूसी देहात जे मुस्तहक़ औरतुनि ऐं मर्दनि में सर्दीअ लाइ आयल सामान तक़सीम कयो वियो। ख़बर मुताबिक़ खानवान शहर ऐं यूसी देहात, कोटड़ी कबीर समेत आस पास जे ॻोठनि लाइ सहारा अज़ीम फाउंडेशन जे तरफ़ां सर्दीअ खां बचाव लाइ मुस्तहक़ मर्दनि ऐं औरतुनि में कंबल, लोयूं, सवड़ियूं ऐं ॿियो सामान विरहायो वियो। उन मौक़े ते सहारा अज़ीम फाउंडेशन जे CEO माजिद अज़ीम कूंदर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी देहात जे ॻोठनि जे मुस्तहक़ माण्हुनि में सर्दीअ जे हवाले सां गरम लोयूं ऐं कंबल तक़सीम कया आहिनि ऐं अॻिते बि बरसाति सबबि बेघर थियल खानवान ऐं उन जी पसगरदाई जे ॻोठनि जे मिसकीन माण्हुनि जी हर मुमकिन मदद कंदा रहंदासीं। ये हमने आज खानवान शहर में यूसी देहात के लिए, जो गरीबों के लिए, बेवा, यतीम और जो माजूर बंदे थे उनके लिए विंटर किट का पैकेज दिया है उनको IMO की तरफ से, और ये आबिद भाई की तरफ से इनके लिए गिफ्ट था। और दूसरा ये कि मैं मीडिया के दोस्तों का बहुत बड़ा मशकूर हूँ कि इन्होंने अपने मसरूफ़ टाइम में से हमें टाइम दिया, और इनसे एक गुजारिश भी है कि इसको जितना हो सके शेयर करना, जितना शेयर होगा